सखर लग सिटी बाईपास वटि तेज़ रफ़्तार कार बीठल ट्रक खे टक्कर हणी कढियो, जंहिं सबब कार सवार 2 ॼणा फौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे फरीद सुमरो। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? में झटपट खां हैदराबाद वेंदड़ कार जेको आहे उहा ज़ोरदार धमाके सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा कार सवार रहमतुल्ला खोसो ऐं इमरान रिंद जेका मौके ते ई फौत थी विया ऐं उन में जेको आहे 3 ॼणो जेको सवार हुयो उहो हफ़ीज़ुल्ला लाशारी उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सखर जे सिविल अस्पताल आंदो वियो। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे ईडी एम्बुलेंस जे ज़रिए जेको आहे सिविल अस्पताल आंदो वियो। पर मां इहो ॿुधाईंदो वञा त जिते इहो हादसो पेश आयो आहे हिते अक्सर जेको आहे पुलिस जी पिकेट ऐं ट्रैफिक पुलिस जी बि जेको आहे हिते पिकेट आहे, जेके एहलकार ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। पर हिते जेको आहे उमूमन जेको आहे कोचिस ऐं ट्रकियूं जेके आहिनि उमूमन हिते बीठल नज़र ईंदियूं आहिनि ऐं जंहिंजे करे मुख़्तसिर वक़्तनि में जेको आहे इहे हादसा थींदा रहिया आहिनि। पर हिन वक़्तु बि जेको आहे इंतिज़ामिया या पुलिस पारां जेको आहे अहिड़ियुनि जेको आहे गाॾियुनि खे बीहण खां मना न पियो कयो वञे, जंहिंजे करे अॼु जेको आहे इहो दिलि दुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। ऐं इन में जेको आहे हिते हादसे वारी जाइ ते चौक आहे, चौक जे भरिसां ई जेको आहे इहे गाॾियूं जेके आहिनि गैर ज़रूरी बीठियूं आहिनि, जंहिंजे 2-2, 4-4 ॾींहं बीठल रहंदियूं आहिनि। ऐं ज़ख़्मियुनि जे जेको आहे ज़ख़्मी ऐं जेके लाश आहे उहे अस्पताल में मौजूदु आहिनि ऐं उनजे वारसनि जो जेको आहे हिन वक़्त ताईं जेको आहे ॾिस पतो न पियो आहे त उहे मुर्दा खाने में जेको आहे लाश बि पिया आहिनि ऐं ज़ख़्मी खे जेको आहे उहो ज़ेरे इलाज आहे। पर उनजी हालत जेको आहे गणती जोगी आहे ऐं उनखे जेको आहे मथे में जेके धक लॻल आहिनि ऐं सखर में नीरो सर्जन न हुजण जे करे उनजी हालत बि जेको आहे उहा तमामु जेको आहे क्रिटिकल कंडीशन में आहे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।